नौशरो फिरोज मां की खबर ॾींदा आहियूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ ठारू शाह जे रहवासीअ जो वापडा ठारू शाह जे ज़ुल्म ऐं कूड़ी एफआईआर दाख़िल करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। मूं वटि को बि मीटर नाहे लॻल। वापडा वारनि मुंहिंजे नाले ते 4.5 लख जो बिल मोकिले छॾियो। 1 लख रिश्वत जी तलब। ठारू शाह जे रहवासी यामीन कुरैशी ठारू शाह जे वापडा जे एसडीओ फरहान भट्ट, लाइन सुप्रीडेंट ऐं इरफान खानज़ादो ऐं निज़ामुद्दीन ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कंदे मीडिया खे ॿुधायो त ठारू शाह वापडा जो मुलाज़िम जंहिंजूं नाजाइज़ियूं वधी वयूं आहिनि। हुन गुंडागर्दी कंदे मुंहिंजे मथां बिजली चोरीअ जी कूड़ी एफआईआर दाख़िल कराई आहे। जॾहिं त वापडा वारनि मुंहिंजे नाले ते हिकु बिल मोकिलियो आहे जंहिं मीटर जो फोटो ऐं रीडिंग नाहे। उन बिल में 4.5 लख बिल मोकिलियो आहे। जॾहिं त इरफान खानज़ादो मूंखे चयो त 1 लख रुपया रिश्वत ॾे त मां बिल कटराए ख़तमु करायां। मां खेसि चयो त मुंहिंजे नाले ते को बि मीटर नाहे, जॾहिं त मूंखे धमकियूं ॾिनियूं ऐं बाद में मुंहिंजे मथां बिजली चोरीअ जी कूड़ी एफआईआर दाख़िल कराई। वापडा वारा खुलेआम दादागिरी कनि पिया। हुन चयो त फौरी तौर ते हुननि ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। हिननि बिल ॾिनो, मां हिननि खां पुछा कई, मां रिपोर्ट बि लिखाई, हिते दरख़्वास्त लिखंदा आहिनि न, उते लिखाई। भाऊ हे छा मसइलो आहे? चई यार एक्शन आयल आहे, आ तुम पोइ अचिजांइ। केरु अदा उहो केरु पियो चवे? हे पीर डबरे वारो पीर तारिका या छा आहे? जी अदा केरु केरु? इरफान जी खानज़ादो। हा ॿियो छा चढ़े जहिड़ो चई मूंखे लख रुपया ॾे, मसइलो तुंहिंजो हल थो कयां। मां चयो छाजो लख ॾियां? ग़रीब माण्हू छाजो लख ॾियां? मां को चोर आहियां, लोफड़ आहियां? तूं लेट कट। चयो मां लेट कटी आहियां, तुंहिंजी आहे? मां चयो मुंहिंजी न आहे, न मूंखे ख़बर आहे, तूं मूंखे बिल ॾिनो आहे। पोइ मूंखे कंहिं दोस्त सलाह ॾिनी कि कोर्ट वञ। मां कोर्ट वियुसि, हुनजो रिएक्शन हे आयो, मूं ते एफआईआर कराई।